अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु सिंध जे नामियारे लेखक ऐं तारीख़दान साईं गुल हसन कलमती जी सालगिरह आहे। खेसि भेटा पेश करण लाइ असीं अवां जी ख़िदमत में संदसि तारुफ़ पेश करियूं था। सिंध जे नामियारे लेखक, मुहक़िक़, तारीख़दान ऐं समाजी कारकुन गुल हसन कलमती जो शुमार उन शख़्सियतुनि में थिए थो जिन पंहिंजी ज़िंदगी सिंध, ख़ासि तौरु कराची ऐं उन जे असुल रहवासियुनि जी तारीख़, सक़ाफ़त ऐं सुञाणप खे महफ़ूज़ करण लाइ वक़्फ़ करे छॾी। संदसि तहक़ीक़ लखे ऐं अमली जदोजहद वसीले कराची जी तारीख़ जा केतिरा ई अहिड़ा पासा साम्हूं आया जेके अॻु घणो करे नज़रअंदाज़ थियल हुआ। गुल हसन कलमती 5 जुलाई 1957 ते गडाब जे ॻोठु हाजी अर्ज़ी बलोच में जनमु वरितो। हुन शुरूआती तालीम खां पोइ MS आर्ट कॉलेज ऐं पोइ कराची यूनिवर्सिटी मां सहाफ़त में मास्टर्स कई। शागिर्दी वारे ज़माने खां ई अदब, सहाफ़त ऐं क़ौमी सुजाॻी जे तहरीकनि सां लाॻापियल रहियो। मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमुनि सां वाबस्तगी खां पोइ हुन महसूसु कयो त क़ौमनि जी हक़ीक़ी ख़िदमत तहक़ीक़, कलम ऐं शऊर ज़रिए वधीक असराइते नमूने थी सघे थी। तंहिं करे हुननि पंहिंजी समूरी तवानाई इल्मी ऐं तहक़ीक़ी कम लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। गुल हसन कलमतीअ जी सभ खां वॾी सुञाणप सां शाहकार किताब कराची सिंध जी मारगी आहे, जेको कराची जे असुल रहवासियुनि, तारीख़ी माॻनि, देहनि, क़बीलनि, सक़ाफ़तनि, जाग्राफ़ियाई ते मुश्तमिल आहे। सिंध जो ही ॾाहो लेखक 17 मई 2023 ते हमेशह लाइ विछड़ी वियो हो। गुल हसन कलमती जो नालो हमेशह सिंध, ख़ासि तौर ते सिंध जे गादी वारे हंधि कराची ऐं उन जी तारीख़ सां मुहबत कंदड़ मुहक़िक़ तौरु यादि रखियो वेंदो। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।